फ़कीर लिखियो जो याद आ ॿुधायां से चोॾींहं जो चंड अदा जीअं ठहंदो आहे सितारनि सां ओ चोॾींहं जो चंड अदा जीअं ठहंदो आहे सितारनि सां अॼु बि मदीने वञी ॾिसी आ हबीब आ ख़ुशियारनि सां अॼु बि मदीने वञी ॾिसी आ हबीब आ ख़ुशियारनि सां चोॾींहं जो चंड अदा जीअं ठहंदो आहे सितारनि सां अॼु बि मदीने वञी ॾिसी आ हबीब आ ख़ुशियारनि सां अॼु बि मदीने वञी ॾिसी आ हबीब आ ख़ुशियारनि सां जानिब सां गॾु जोड़ ॾिठा मूं कुर्ब पेरनि ते किरोड़ ॾिठा मूं किरोड़ ॾिठा मूं जानिब सां गॾु जोड़ ॾिठा मूं कुर्ब पेरनि ते किरोड़ ॾिठा मूं तूं न मञींदे फ़र्क़ु न पवंदो तूं न मञींदे फ़र्क़ु न पवंदो आ दोस्त सुतल दिल वारनि सां ओ तूं न मञींदे फ़र्क़ु न पवंदो आ दोस्त सुतल दिल वारनि सां अॼु बि मदीने वञी ॾिसी आ हबीब आ ख़ुशियारनि सां सब साथी दिल जी मोहब्बत सा मदीने वाले साईं ते दुरूद सलात पढ़ो या रहमान या रब या करीम या रहमान या रहीम या अल्लाह इन दीनी इदारे के ता क़यामत ताईं आबाद रख या रहमान रहीम हज़रत मौलाना मौला बख्श साहब मरहूम के हे गुलशना दीनी गुलशना हिन वक्त मौलाना कादिर बख्श दुरोई साहब के हवाले या अल्लाह इन दीनी गुलशन के हमेशा आबाद रख ते काल अल्लाह काल रसूल जा सदा बुलंद हुजन हितो तालिब निकरन कुरान जा हाफिज आलिम निकरन अल्लाह इन गुलशन के आबाद कर या अल्लाह मौलाना मरहूम मौला बख्श साहब जे कब्र जे मतो रहम फरमा या अल्लाह उन जी खिदमतन के कबूल फरमा उन जा जेके भाइर मैट आहिनि हाजी मोहम्मद इस्माइल साहब ॿिया जेके बि उन जा रिश्तेदार आहिनि हिन मस्जिद में हुननि जो ताउन आहे इन माली जानी ताउन ॾिना अल्लाह उनके मक़बूल फरमा या रहमान राहिमीन या अल्लाह पंहिंजे रहमत जे ॾिस या अल्लाह मां कल्ह खां वठी मां हिन कमनि खे ॾिसी करे ॾाढो मां ख़ुशि आहियां अठठ मोरीवे में हिकु मस्जिद जो मदरसे जो इफ़्तिताह कयो मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल साहब जे मस्जिद मदरसे जे हाणे हिते मरहूम मस्जिद मदरसे के आबाद कर या अरहमर राहिमीन या अल्लाह हे जेके भी दोस्त आया अल्लाह ताला सभिन जे असां सब हथड़ा खयाऊं असांजा खाली हथड़ा आहिनि या अल्लाह पंहिंजे महिरबानी सां असांजे खाली हथड़नि के मंज़ूर व मक़बूल अता फरमा या अरहमर राहिमीन क़यामत जे ॾींहुं असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा या अरहमर राहिमीन क़यामत जे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि सां असांखे हौज़ कौसर जो पानी नसीब फरमा या अल्लाह अॼु असां इन मस्जिद शरीफ़ जे हिन चार दीवारी में हिन मदरसे जे चार दीवारी में गॾु आहियूं ईअं जन्नत में बि असां गॾु हुजूं या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अल्लाह पंहिंजे गैज़ गज़ब खां असांखे बचा या अरहमर राहिमीन या अल्लाह पंहिंजे गैज़ गज़ब खां असांखे बचाए या अल्लाह दुनिया में असांखे राह ईमान सां रहाए ख़ात्मो बि ईमान ते हुजे ऐं दुनिया में कलमे जी ज़िंदगी कलमे ते मौत नसीब फरमा
या अरहमर राहिमीन अल्लाह असांजी मस्जिदन मदरसन जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह जाते काल अल्लाह काल रसूल जो सदा बुलंद थींदो आहे या अरहमर राहिमीन जाते मुसलमाननि जा बचड़ा पढ़ंदा आहिनि अल्लाह मस्जिदन मदरसन जी हिफ़ाज़त फरमा या अरहमर राहिमीन असांजे भाउ मौलाना क़ादिर बख़्श बिरोई साहब उन जे फ़र्ज़ंदनि या जेके बि ताउन कंदड़ उन सां साथ आहिनि अल्लाह सभिनि जी हिफ़ाज़त कर सभिनि जे ख़िदमतनि खे क़बूल अता फरमा हाजी मोहम्मद इस्माइल साहब ऐं ॿिया जेके बि आहिनि जंहिंजा नाला न ईंदा आहिनि अल्लाह सभिनि जे हिन ख़िदमतनि खे मक़बूल अता फरमा या अरहमर राहिमीन हिन दीनी गुलशन खे मौलाना मौला बख्श साहब जे दीनी गुलशन खे या अल्लाह हमेशह आबाद कर क़यामत जे सुबुह ताईं आबाद कर या अरहमर राहिमीन या अल्लाह पंहिंजे रहमतनि ॾे ॾिस असांजे मथां रहम कर असांजे बचड़नि ॿारनि ते रहम कर असांजे अबे अम्मा ते रहम कर या अल्लाह हे जेके बि दोस्त कोशिशि था कनि मौलाना क़ादिर बख्श बिरोई उन जा जेके साथी आहिनि सभु कोशिशूं था कनि दीन जे ख़िदमत जे लाइ दीन जे सरबुलंदी जे लाइ ख़िदमत था कनि या अल्लाह इन जे ख़िदमतनि खे मक़बूल अता फरमा या अरहमर राहिमीन मां त परदेसी आहियां मके पाक में 30 साल मूंखे मके पाक में थिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह मां सभिनि जे लाइ दुआ गो आहियां अल्लाह ताला सभिनि खे मके मदीने जूं ज़ियारतूं नसीब फरमा या अल्लाह बैतुल्लाह शरीफ़ जो बाजमा नमाज़ूं नसीब फरमा या अरहमर राहिमीन मस्जिद नबवी शरीफ़ जी बाजमा नमाज नसीब फरमा या अरहमर राहिमीन असां सभिनि खे क़बूल पियल उमरा नसीब फरमा या अल्लाह से सभिनि खे क़बूल पियल हज नसीब फरमा या अरहमर राहिमीन या अल्लाह या करीम या रहमान या रहीम अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक अल्लाहुम्मा तहिर क़ुलूबना मिनन निफ़ाक़ व अअमालना मिनर रिया अल्लाहुम्मा हदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत व बारिक लना फ़ीमा आतैत अल्लाहुम्मा वक़िना वस्रिफ़ अन्ना शर्र मा क़ज़ैत फ़इन्नका तक़ज़ी व ला युक़ज़ा अलैक इन्नहु ला यज़िल्लु मन वालैत व ला यअइज़्ज़ु मन आदैत तबारकत रब्बना व तआलैत अल्लाहुम्मा रब्बना ला तदअ लना ज़ंबन इल्ला गफ़रतह व ला हम्मन इल्ला फ़र्रजतह व ला दैनन इल्ला क़ज़ैतह व ला मरीज़न इल्ला शफ़ैतह व ला मरीज़न इल्ला शफ़ैतह व ला मरीज़न इल्ला शफ़ैतह व ला मुब्तलन इल्ला आफ़ैतह व ला असीरन इल्ला यस्सरतह व ला मैतन इल्ला रहिमतह व ला ज़ाल्लन इल्ला हदैतह व ला अदुव्वन इल्ला ख़ज़लतह व ला ताइबन इल्ला क़बिलतह व ला जाहिलन इल्ला अल्लमतह व ला मुजाहिदन फ़ी सबीलिक इल्ला नसरतह व ला वलदन इल्ला अस्लहतहु अल्लमतह व ला ऐबन इल्ला सतरतह व ला ऐबन इल्ला सतरतह व ला ऐबन इल्ला सतरतह व ला हाजतन मिन हवाइज दुनिया वल आखिरह अल्लाहुम्मा लकल हम्दु अंत क़य्यूमुस समावाति वल अर्ज़ि व मन फ़ीहिन्न व लकल हम्द अंत नूरुस समावाति वल अर्ज़ि व मन फ़ीहिन्न व लकल हम्द अंत मलिकुस समावाति वल अर्ज़ि व मन फ़ीहिन्न व लकल हम्द अंतल हक़्क़ु व वअदकल हक़्क़ु व लिक़ाउका हक़्क़ु व क़ौलुका हक़्क़ वल जन्नतु हक़्क़ वन नारु हक़्क़ वन नबिय्यून हक़्क़ व मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़्क़ वस्साअतु हक़्क़ रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हशर व क़िना अज़ाबल मीज़ान व क़िना अज़ाबन नीरान व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ु या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबील उम्मी व आलिहि बारिक वसल्लम अलैहि साईं जन वेठा भाई कुझु चऊं पर साईं खे ॾियूं था वारो अञा मुंहिंजो ॿिए पहिरीं पोइ बि डोज़ लॻंदो लॻंदा पिया साईं हा न हबीबन सां साहबा जी हबीबन सां अल्लाह ताला असांखे हिन मस्जिद शरीफ़ में क़ुरान जे ॿुधण जे लाइ असांखे हिते जमा कयूं दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां जमी कलमे वारनि खे इन क़ुरान मजीद जे मथां अमल करण जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए।
अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशनसीब आहियां। मां त पाकिस्तान आयो आहियां छुट्टी ते। मां मक्का मुकर्रम में 30 सालनि को वठी उते मुक़ीम आहियां। सो हिते ॿियो ॾींहुं आहे तक़रीबन कल बि 8 मोरी में मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल साहब जे मस्जिद शरीफ़ ऐं मदरसे जी इफ़्तिताह। वरी अॼु हिते मौलाना क़ादिर बख़श साहब बिरोही ऐं मौलाना मरहूम मौला बख़श साहब जे हिन दीनी गुलशन में हिते मूंखे दावत ॾिनो। मां तव्हांजे हुकुम मुताबिक़ हिते हाज़िर थियुसि। मां मुक़र्रिर न आहियां, मां मुबल्लिग़ न आहियां, सिर्फ़ु तव्हांजे हुकुम मुताबिक़ मां हाज़िर थियुसि। अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी खे क़बूल फ़रमाए। अल्लाह ताला हिन दीनी इदारे खे, हिन मस्जिद खे, हिन मदरसे खे क़यामत ताईं आबाद करे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो दीनी मदरसा ठारायो था, मस्जिदूं ठारायो था, इन में जानी माली ताउन बि कयो था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको दुनिया में अल्लाह जो घर ठारायो थो उनखे उन जे मुक़ाबिले में जन्नत में हिकु बिल्डिंग थो मिले। सो इहे सआदतूं आहिनि। अल्लाह ताला असांखे हर शइ गंज ॾिनो आहे, माल मिल्कियत। असां इहो कोशिशि कयूं मस्जिदनि सां ताउन कयूं। जेकॾहिं मस्जिद ठाराए नथा सघूं, कम अज़ कम मस्जिदनि में ताउन कयूं, मदरसनि में ताउन कयूं, जिते मुस्लमान जा बचड़ा पढ़नि था, क़ुर हिफ़्ज़ कनि था, क़ुर जा कारी था थियनि, क़ुर जा आलिम था थियनि। सो इन्हनि सां असां ताउन कयूं। हाणे मौलाना क़ादिर बख़श ऐं उनजो फ़र्ज़ंद कारी कामिरान अहमद इहे आहिनि, इन सां तव्हां ताउन कयो। ऐं सरपरस्त हाजी मोहम्मद इस्माइल साहब आहे, ऐं मरहूम त छॾे हले वियो, मरहूम मौलाना मौला बख़श मरहूम साहब, अल्लाह उनजे क़ब्र जे मथो रहम करे, अल्लाह उनजी कामिल मग़फ़िरत करे। हे उन जो गुलशन आहे, हे मौली मौला बख़श साहब जो दीनी गुलशन आहे। अल्लाह हिन गुलशन खे हमेशह आबाद करे। मां सिर्फ़ु दुआ जे लाइ आयुमि। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह जेके बि तव्हां ताउन कयो था ऐं तव्हांजे अल्लाह ताला ताउन खे मक़बूल फ़रमाए। अल्लाह ताला मां त तव्हांजो शुक्रियो अदा कयो थो, ख़ुशूसन मौलाना क़ादिर बख़श बिरोही साहब, साईं रज़ा मोहम्मद साहब, साईं कामिरान साहब, हाजी मोहम्मद इस्माइल साहब। तव्हां असांखे पंहिंजे शहर में ख़ुशामदीद चयो, भलेकार चयो। अल्लाह रब्बुल आलमीन अव्हांखे ख़ुशि रखे, अव्हांजे बचड़नि खे ख़ुशि रखे। मां तव्हांजे लाइ दुआगो आहियां। हिन पाकिस्तान जे सरज़मीन ते बि मां तव्हांजे लाइ दुआगो आहियां। इंशाअल्लाह 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 मके पाक में बि, बलदिल अमीन में बि मां तव्हांजे लाइ दुआगो आहियां त अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह तव्हांखे आबाद करे, अल्लाह ताला तव्हांखे निमाज़ी बणाए। अल्लाह ताला हे मस्जिदूं त आहिनि लेकिन निमाज़ी घटि आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सऊदी अरब जे सरज़मीन ते तव्हां वञो त मस्जिदनि जे निमाज़नि जे टेमनि ते वञो त तव्हांखे हर मस्जिद में 700-800 माण्हू मिलंदा। हिते अफ़सोस जी ॻाल्हि आहे, जंहिं बि मस्जिद में वञूं त 3-4 माण्हू निमाज़ी आहिनि। कोशिशि कयो निमाज़नि जो पाबंदी कयो, निमाज़ी थियो, पंहिंजे बचड़नि खे निमाज़ पढ़ायो ऐं पंहिंजे रिश्तेदारनि खे निमाज़ जे लाइ तरग़ीब ॾियो। मां जेको कुझु चयोसि अल्लाह ताला क़बूल फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग। साहबा जी पक्की प्यारा हुई सच्ची यारी। सुना सुभान अल्लाह त कयो। गुलाम थी, गुलाम थी, गुलामिया में, गुलाम थी, गुलामिया में, अरबिया सारा या उम्र सारी। न याद अमड़ हुई, न याद हो अब्बो, न याद हो बच्चा, न याद वतन हो। ओ न याद अमड़ हुई, न याद हो अब्बो, न याद हो बच्चा, न याद वतन हो। जवन प्या खुश रहे साईं, पिरीअ खां मथे नाहे जान प्यारी। जवन प्या खुश रहे साईं, पिरीअ खां मथे नाहे जान प्यारी। हबीबन सां साहबा जी पक्की प्यारा हुई सच्ची यारी। गुलाम थी, गुलामिया में, अरबिया सारा या उम्र सारी। वो तख्त शाही छड़े आया, लिंगन ते गुण ढके आया।
लिंगन ते गुण धके आया एदो मज़ो कोन हो महलन में एदो मज़ो कोन हो महलन में हेठ तॾे ते आहित केॾी बहारी हबीबन सां साहबा जी पकी प्यारा हुई सजी यारी गुलाम थी गुलामीअ में अरबिया सारा उम्र सारी ओ परे परे खां आशिक अचन पिया न मोटी वञबो हीअं रोई चवन पिया थोड़ा सुबह अल्लाह तक कर ना ओ परे परे खां आशिक अचन पिया न मोटी वञबो हीअं रोई चवन पिया हर शइ सजण तां सदके करे अजीबन वटे अदा उम्र गुजारी हबीबन सां साहबा जी पकी प्यारा हुई सची यारी ओ क़यामत में मुते कुर्ब थींदा मुखे मुंहिंजा वठी मुहबींदा घर जे अॻियां मुंहिंजो घर हूंदुले दर जे अॻियां मुंहिंजो दर हूंदुले वाह जो मूंसां कंदा वफ़ादारी ओ जॾहिं जानब ॾिठो हूंदो मुर्गी हाक में हीअं चयो हूंदो ओ जॾहिं जानब ॾिठो हूंदो मुर्गी हाक में हीअं चयो हूंदो कूड़ो चेहरो ही नथो थी सघे न नज़र थी अचे हित का बि गदारी क़यामत में करीमन सां कराईंदो मौला मेलो दुनिया जे हिन मेलन खां उहो हूंदो जुदा